बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। जी त अलफ़ बे खे पढ़ाइण जे लाइ असां गुज़िरियल क़िस्तनि में ग्रुप वाइज़ पढ़ाइण जा कुझु उसूल तव्हांजे अॻियां पेश कया, जंहिंजो मिसाल अॼु असां तव्हांखे ग्रुप नंबर 4 जे ज़रिए तव्हां ताईं उन जी मालूमात फ़राहम कंदासीं। ऐं अॼु असां तव्हांखे अलफ़ बे जे ग्रुप नंबर 4 जी ॼाण ॾींदासीं। पर इन खां पहिरीं कुझु आऊं तव्हांजे लाइ हिकु मिसाल पेश कंदुसि त हीउ जेको कुझु असां तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं इहो उस्तादनि जी रहनुमाई जे लाइ, न कि शागिर्दनि खे पढ़ाइण, सिर्फ़ु इन लाइ ताकी तव्हांखे ख़बर पवे त ॿारनि खे कीअं पढ़ाइजे ऐं ॿार छाजे करे मुंझनि था ऐं उन में कहिड़ियूं कहिड़ियूं कमियूं ऐं पेशियूं आहिनि, उन्हनि खे आसान करण जे लाइ असां सम्झायूं पिया। ऐं जेतिरे क़दुरु तव्हां ॿार खे सादे खां सादो मिसाल, ही हतमी न आहिनि, असां पंहिंजे ज़हन मुताबिक़ तव्हांजे अॻियां हिकु नज़रियो पेश करे रहिया आहियूं ऐं इहो तव्हां ते डिपेंड करे थो तव्हां जेतिरे क़दुरु ॿार जी उमिरि ऐं उन जी लेवल खे ॾिसी उन जे मुताबिक़ मिसाल ॾींदा। ही हतमी मिसाल न आहिनि, ही मिड़ी हिकिड़ा सादा मिसाल असां पेश करियूं पिया। हाणे दाल दर, अक्सर ॿारनि खे इहा ख़बर आहे दरवाज़ा त घरनि में हूंदा आहिनि ऐं दर जे विच में कुझु बि न हूंदो आहे, छो त का बि रुकावट हूंदी त उहा इंसान खे लॻंदी, इन जे करे दर ख़ाली रहंदो आहे। दाल दर इन जे करे ख़ाली आहे। इहो हिकिड़ो सादो मिसाल आहे, ॿार खे ख़बर पए बाक़ी दर जे विच में त का शइ कान्हे, इन जे करे हिनखे नुक़्तो बि कोन्हे। हिन सॼे ग्रुप में वाहिद हिकिड़ो इहो ई अखर आहे जेके नुक़्तो आहे कोन, दाल दर। उन खां पोइ दाल धोबी, धोबी खे वरी असां ॿारनि जे अॻियां ईअं पेश कंदासीं त धोबी जेको आहे हिकिड़ो माण्हू आहे, कपिड़ा धोईंदो आहे, हुनखे 2 हथ हूंदा आहिनि ऐं उन्हनि हथनि सां उहो कमु कंदो आहे। हथ जेके आहिनि से हूअं ई इंसान जा पेरनि खां मथे हूंदा आहिनि ऐं 2 हथ हूंदा आहिनि, इन करे 2 नुक़्ता मथे दाल धोबी खे हूंदा आहिनि। त हुनजे ज़हन में ओॾी महिल धोबी जो तस्वर अची वेंदो ऐं हुनखे 2 हथ मथे आहिनि, ओॾी महिल हू 2 नुक़्तनि मथे वारनि खे धोबी करे पढ़ंदो। ऐं ढगे खे कॾहिं बि धोबी कोन चवंदो, न धोबी खे ढगो चवंदो, छो त ढगे में वरी 2 नुक़्ता आहिनि, धोबी में 2 आहिनि। अक्सर ॿार ढगे खे धोबी चई वेंदा आहिनि ऐं धोबी खे ढगो चई वेंदा आहिनि। इन जे करे ढगे खे वरी इहो मिसाल ॾियणो आहे त ढगो असां ॾिठो आहे, ढगे जे पेर में 2 नुंहुं हूंदा आहिनि। हाणे इहो हिकिड़ो मिसाल सादो आहे त ढगो बाबा उन जे पेर में जीअं असांजे आङिरियुनि में हर आङिरी में नुंहुं हूंदा आहिनि, इहे ढगे में 2 नुंहुं आहिनि ऐं उहे नुंहुं सफ़ा हेठि ई हूंदा आहिनि, 2 नुंहुं ऐं हेठि हूंदा आहिनि। इन जे करे जेके हेठि 2 नुक़्ता हूंदा उहो ढगो हूंदो, हीउ जेको 2 नुक़्ता मथे वारो इहो धोबी आहे। त ॿार खे धोबी ऐं ढगे जो तस्वर ओॾी महिल ज़हन में अची वेंदो त हीउ जेको मथे वारो उहो धोबी आहे ऐं हेठि वारो जेको आहे उहो ढगो आहे। उन खां पोइ 3 नुक़्तनि वारो हिकिड़ो अखर आहे ॾेॾर। ॿार खे इहो तस्वर ॼाणणो आहे त असांजे हथ में 5 आङिरियूं आहिनि, ॾेॾर जे हथ में 3 आङिरियूं आहिनि ऐं हुनखे तस्वीर बाक़ाइदे तव्हां ॾेखारियो अलॻि बे बदक जेका तस्वीरनि वारी आहे, उन में ॾेॾर जी तस्वीर छापी पई आहे, उन में तव्हां बाक़ाइदे खोले ॾेखारींदा ॿार खे, ॾिसो बाबा हिन जे हथ में घणियूं आङिरियूं आहिनि, उहे आङिरियूं तव्हांखे ॾिसण में ईंदियूं 3 आङिरियूं हूंदियूं आहिनि ॾेॾर खे। इन जे करे 3 नुक़्ता आहिनि ऐं वाहिद हिन सॼे ग्रुप में 3 नुक़्तनि वारो हिकिड़ो ई उहो अखर आहे जेके ॾेॾर चइबो आहे। उन खां पोइ ड्रेल, इन खे बि हिकिड़ो नुक़्तो आहे ऐं ज़ाल ज़रे खे बि हिकिड़ो नुक़्तो आहे। ड्रेल जेका आहे सा मोर जी मादी हिकिड़ो पखी आहे ऐं उन पखी जी तस्वीर उते ठहियलु आहे। ऐं जीअं बदक जो हवालो असां ॾिनूं त बदक जेका आहे उहा बि बेदो लाहींदी आहे, हिकिड़ो रोज़ बेदो लाहींदी आहे। उन खां पोइ जीअं झिरकी आहे उनखे बि हिकिड़ो नुक़्तो आहे, झिरकी बि बेदो लाहींदी आहे। अहिड़े नमूने सां ड्रेल बि पखी आहे, उहा बि मोर जी मादी रोज़ बेदो लाहींदी आहे। इन जे करे हिकिड़ो ई बेदो, हिकिड़ो ई ऐं हेठां ई बेदो लाहींदी आहे। इन जे करे ई हेठां हर पखी जे हिसाब सां इहो हिकु नुक़्तो लॻल ई आहे। जहिड़ी बदक हिकिड़े नुक़्ते वारी, अहिड़ी जे झिरकी उनखे बि हिकिड़ो नुक़्तो ऐं ड्रेल खे बि इहो हिकिड़ो नुक़्तो आहे। त इहो तस्वर तव्हां ॼाणींदा त ॿार खे महिल हिननि अखरनि में ज़ाल ज़रे खे कॾहिं बि हू ड्रेल कोन चवंदो ऐं ड्रेल खे ज़ाल ज़रो कोन चवंदो। उन खां पोइ ज़ाल ज़रो
ज़रो मां मुराद माना कहिड़ो बि ज़रो थी सघे थो, लाज़मी कोन्हे त हर कंहिं फ्रूट या कंहिं जो हिसो हुजे। ज़रे मां मुराद तव्हां हिकिड़ो कख जो ज़रो, ॿार खे मिसाल ॾियो त बाबा तव्हां हिकिड़े गिलास में हिकिड़ी पथरी विझंदा त उहा पथरी यकदमि तर में ॿुॾी वेंदी, पर कख जो ज़रो टोड़े मथे रखंदा त उहो पाणी जे मथे तरंदो, माना उहो मथे ई रहंदो। इन जे करे ज़रे जी मुराद मथां नुक़्तो आहे। इन जे करे हिकिड़ो ई ज़रो तव्हां कख जो गिलास में विझंदा त उहो ओॾी महिल मथे तरंदो, त हू ॿार खे ओॾी महिल ज़हन में मथे वारो जेको आहे ज़ाल ज़रो आहे ऐं हेठि वारो ढेल आहे, छो त बेदो लाहींदी आहे ढेल। अहिड़े क़िस्म सां सादा मिसाल ॾियो ताकि ॿार जे ज़हन में उनजे लेवल मुताबिक़ अची वञनि ऐं सम्झ में बि अची वञनि। ऐं अॻिते वरी असां तव्हांखे ग्रुप नंबर 4 खां ग्रुप नंबर 5 जी बि अहिड़े नमूने सम्झाणी ॾींदासीं त ॿार खे जीअं अलफ़ बे पढ़ण में आसानी थिए ऐं अखरनि में जेके नुक़्तनि जा फ़र्क़ आहिनि उहे मिसालनि तौरु तव्हां सम्झाईंदा त हुननि खे कॾहिं उहा शइ विसरंदी कोन। ख़ुदा हाफ़िज़।